अहम ख़बर अवांखे त वफ़ाक़ी सरकार मुखालिफ़ धुर जमातन खां अदलिया खे बि तनक़ीद जो निशानो बणाइण शुरू करे छॾियो आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम खां पोइ इत्तलात वारे वज़ीर फवाद चौधरीअ बि अदलिया ते छूअ छंडिया आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अदलिया खे आलमी रैंकिंग में पंहिंजी तेज़ीअ सां किरंदड़ साख जो जाइज़ो वठणु घुर्जे। फवाद चौधरी वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम जे सवाल खे अहम करार ॾींदे चयो आहे त जेकॾहिं जज पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि जी मिल्कियतुनि जा ज़िम्मेवार नाहिनि त पोइ सियासतदान ऐं कामोरनि जो एहतसाब कीअं मुमकिन आहे। इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त अदलिया खे पंहिंजी किरंदड़ साख जो जाइज़ो वठणु घुर्जे। ॿी सूरत में नए ईंदड़ चीफ जस्टिस खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी सरकार मुखालिफ़ धुर जमातुनि खां अदलिया खे बि तनक़ीद जो निशानो बणाइण शुरू करे छॾियो आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम खां पोइ इत्तलात वारे वज़ीर फवाद चौधरी बि अदलिया ते छूअ छॾिया आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अदलिया खे आलमी रैंकिंग में पंहिंजी तेज़ीअ सां किरंदड़ साख जो जाइज़ो वठणु घुर्जे। फवाद चौधरी वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम जे सवाल खे अहम करार ॾींदे चयो आहे त जेकॾहिं जज पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि जी मिल्कियतुनि जा ज़िम्मेवार नाहिनि त पोइ सियासतदान ऐं कामोरनि जो एहतसाब कीअं मुमकिन आहे। इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त अदलिया खे पंहिंजी किरंदड़ साख जो जाइज़ो वठणु घुर्जे। ॿी सूरत में नए ईंदड़ चीफ जस्टिस खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिसणो पइजी सघे थो। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी सरकार मुखालिफ़ धुर जमातुनि खां अदलिया खे बि तनक़ीद जो निशानो बणाए छॾियो आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम खां पोइ इत्तलात वारे वज़ीर फवाद चौधरी बि अदलिया ते छूअ छंडिया आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अदलिया खे आलमी रैंकिंग में पंहिंजी तेज़ी सां किरंदड़ साख जो जाइज़ो वठणु घुर्जे।